अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं अली हसन अब्बासी। किताब आहे दयारे दिल ऐं दास्ताने मुहब्बत, मुल्क दिल जो मोकरो जंहिंजो अर्श ज़मी आसण। छुट्टो फ़कीर सांगी। मुसनिफ़ GM सैयद। छपाईंदड़ फिक्शन हाउस लाहौर, हैदराबाद, कराची। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। किस्त 6/9। इक़्तिदार जी तमन्ना। इक़्तिदार जे हुसूल में हिक क़िस्म जी फितरी ख़्वाहिश आहे, उहा बि ॿिनि जज़्बनि हेठि पूरी कई वञे थी। ज़ाती वॾाई ऐं ताक़त हासिल करे कमज़ोर खे पंहिंजे मतिलब लाइ कतब आणण ऐं वॾाईअ मां मिलंदड़ ख़ुशी हासिल करणु थिए थो। ताक़त जो उसूल पराबकराईअ जे कमनि, मुल्की ऐं क़ौमी नज़्मो नस्क, ख़िदमत ख़ल्क़ ऐं मुल्की मफ़ाद जे कमनि लाइ कतब आणण लाइ पैदा थिए थी। उहे ख़्वाहिशूं शख़्सनि, क़बीलनि, तबक़नि ऐं क़ौमुनि में मुख़्तलिफ़ तरहनि सां पैदा थी जुदा नतीजनि जो बाहिस बणजनि थियूं। हिक वक़्तु उहो बि हो जो जमाती ज़िंदगी अञा इब्तिदाई दौर में हुई, जंहिंमें लाइक़, ताक़तवर ऐं होशियार शख़्सनि जो वजूद गनीमत ॼाणे उन्हनि जी पोइ लॻी मुफ़ीद सम्झी वेंदी हुई। उहे शख़्सी सरदार, बादशाह, डिक्टेटर, मज़हबी रहनुमा, रूहानी पेशवाउनि जे नालनि सां कारोबार हलाईंदा हुआ। घणे वक़्त जी तारीख़ी तजुर्बनि मां साबित थियण लॻो त अहिड़नि माण्हुनि जी अक्सरियत ख़ुदि मतिलब, ज़ालिम, इस्तहसाली, अयाश ऐं बद इख़लाक़ हुई। उन्हनि ख़राबियुनि खां बचण लाइ जहिड़नि फ़सादनि बाद नेठि माण्हुनि जमहूरी सिरिश्ते खे ईजाद कयो, पर इंसानी ज़हनियत बाज़े एतिरो हेठि किरी पवे थी जो चूंडियल लीडरनि में ख़ुदि मतलबीअ या ख़ुदि फ़रेबीअ करे साॻियूं ख़राबियूं पैदा थी वञनि, जेके सरदारनि, बादशाहनि, डिक्टेटरनि, नाअहल मज़हबी रहनुमानि ऐं रूहानी पेशाउनि में हूंदियूं हुयूं। को बि माण्हू पाण खे अक़ुल ऐं सूंहं खां ख़ाली नथो ॼाणे। अहिड़े नमूने तरह तरह क़िस्मनि सां सियासतदान जमहूरियत खे बेकार बनाइनि था। अवाम जी अक्सरियत पूरी सियासी न हुई। जाहिल, ग़रीब, कमज़ोर, मुंतशिर ऐं ग़ैर मुनज़्ज़म हुअण करे संदन मदद सां ताक़त में आयल माण्हुनि खे उसूलनि तां फिरी वञण बाद सहूलियत सां ताक़त खे हटाए न थी सघे। साॻी हालत पीर तबिके जी आहे। हिकिड़ा माण्हू संदन चंबे में अची वञनि था त पोइ उन मां इख़लाक़ी कमज़ोरी, क़दामत पसंदी ऐं ख़ुदि मतलबीअ करे ज़हनी आज़ादी हासिल करणु मुश्किल सम्झनि था। अहिड़े नमूने मुला बि पंहिंजी इल्मी बरतरीअ करे ख़ुदा ऐं मज़हब जे नाले में हिकिड़े माण्हुनि ते असरु विहारे छॾीनि त पोइ उन मां आज़ादु थियणु मुश्किल मसइलो थियो पवे। उहा साॻी हालत क़ौमुनि जी आहे। हिकर जेके साम्राजी क़ौमूं ॿियनि कमज़ोर क़ौमुनि ते मुसलत थियो वञनि त उन्हीअ मां जान छॾाइण बि मुश्किल मसइलो थियो पवे। जहिड़ीअ तरह मौजूदा मुहाजर पंजाबी साम्राज इस्लाम पाकिस्तान जे नाले में सिंध ते तसलुत हासिल करे विया आहिनि ऐं सिंधुनि जो आज़ादु थियणु ॾुखियो पियो नज़र अचे। हिन वक़्तु दुनिया में 3 क़िस्मनि जूं साम्राजी क़ुवतूं कमु करे रहियूं आहिनि। पैसे, हुनर ऐं साइंस में तरक़ी याफ़्ता क़ौमुनि जे मिसकीन ऐं बेहुनर ऐं पुठिते पियल क़ौमुनि ते सियासी ऐं इक़्तिसादी तसलुत क़ाइमु कनि थियूं। जंगजू ज़हनियत, जंगी महारत, जदीद हथियारनि सां लेस ऐं ज़हनी बरतरी रखंदड़ क़ौमूं सुलह कनि। कमज़ोर जदीद हथियारनि खां ख़ाली जाहिल ऐं पुठिते पियल क़ौमुनि ते ज़ोरीअ तसलुत क़ाइमु करे इस्तहसाल लाइ कमु आणीनि थियूं। नज़रियनि जे बुनियाद ते होशियार ऐं चालाक गिरोह तबिका ऐं क़ौमूं माण्हुनि खे बरगिलाए पंहिंजे मातहत रखनि थियूं। पहिरें गिरोह में अमेरिका, इंग्लैंड, फ्रांस, जर्मनी, इटली, जापान ऐं कैनेडा अची वञनि था। ॿिए गिरोह में पोर्चुगाल, इसराइल, साउथ अफ्रीका अचनि था। टें गिरोह में चीन, रशिया, पाकिस्तान जा मुहाजर पंजाबी साम्राज गिरोह शुमार करे सघजनि था। पाकिस्तानी साम्राजी गिरोह संदन सियासी तसलुत, इक़्तिसादी इस्तहसाल, कल्चरल ग़लबे ख़ातिर नज़रिया पाकिस्तान, इस्लामी निज़ाम हुकूमत ऐं मज़बूत मरकज़ जे नाले में सिंधियुनि, बलोचनि ऐं पठाननि ते काबिज़ थियो वेठा आहिनि। हक़ीक़ी मोहब्बत। हक़ीक़ी मोहब्बत जे ज़मरे में मुंहिंजी सम्झ मूजिबि हेठिएं क़िस्म जी मोहब्बत खे शुमार करे सघिजे थो। अलाह जी मोहब्बत, रसूलनि जी मोहब्बत, मज़हबी अक़ीदनि जी मोहब्बत, आला इख़लाक़ी उसूलनि जी मोहब्बत, इल्म जी मोहब्बत, इश्क सां मोहब्बत, अमल सालिह सां मोहब्बत। मज़कूरा बाला इश्क हक़ीक़ीअ जी जुदा क़िस्मनि जी तशरीह हेठिएं तरह करे सघिजे थी। अल्लाह बेमिसल, बेमूरत, मकान व ज़मान ऐं असबाब खां बालातर,
कयास ऐं गुमान खां मथे आहे। शेख सादी बजा तौर इन तरफ़ फ़िक्र कंदे फरमायो आहे त ए बरतर अज़ ख़यालो कयासो गुमानो फ़हम वज़ हरचा गुफ्तनुद शुनिदियम दीदियम मजलिस तमाम गश्ते बपायान रसीद उमर मन हमचनान दर अवल ऐन वसफ़े तो मानदा एम। माना ये ख़याल कयास गुमान ऐं सम्झ खां मथे हस्ती ऐं जेकी चयो वियो आहे ॿुधो अथमि या ॾिठो अथमि बावजूदि उन जे ज़िंदगी अची पूरी थी आहे ऐं मजलिस ख़तमु थियण खे वेझी आहे ऐं अञा ताईं तुंहिंजी ॼाण में अहिड़ो ई आहियां जहिड़ो होसि। अल्लाह ज़ात मुक़दस आहे, उन खां सवाइ ॿी सभु काइनात संदसि सिफ़ात आहे। जहिड़ीअ तरह संदसि ज़ात सम्झ खां बईद ऐं बालातर आहे, अहिड़ीअ तरह उन जी मुहबत बि अहिड़ी मुश्किल ॻाल्हि आहे। हाफ़िज़ शिराज़ी उन बाबति ज़िक्र कंदे फ़रमाए थो, दर हर तरफ़ के रफ़्तम जुज़े हैरतम नीज़ फ़ज़ोद फरियाद ज़ैन बयाबान ओज़े राह बेनिहायत। माना राज़ हक़ीक़ी जी ॻोल्हा में जंहिं तरफ़ बि वियुसि त सवाइ हैरत जे वाधारे जे कुझु मालूम न थियो। नेठि उन बे इंतिहा बयाबान ऐं अणखुट पंध खां दां निकिरी वई। शाह लतीफ़ फरमाए थो त न को संदो सूर जो न को सेड़ो सिक, अदद नाहे इश्क पुॼाणी पाण लहे। बावजूदि उन जे बि हर को पैगंबर दरवेश साधु संत राहिब अलाह जी मोहबत जो ज़िक्र कंदो आयो आहे। उन जी माना कहिड़ी थींदी, जेतिरे क़दुरु मूं उन मसइले ते गौर कयो आहे त उहा मोहबत मिजाज़ जे ॾाके ज़रिए हासिल थी सघंदी। क़ुरान फरमाए थो त इन फ़ी ख़ल्क़ समावात वल अर्द व इख्तिलाफ़ लैल वन नहार वल फलक लैती तजरी फिल बहर बिम्मा यनफ़उन नास वम्मा अनज़लल्लाह मिनल समाए मिन माए फ़हियाब अल अर्द बैद मौतिहा वैस फ़ीहा मिन कुल दावत व तसरीफ़ अल रीहल वल सहाब अल मुसखरबीन अस्मा वल अर्द लायत लक़ौम यकलून। माना बेशक आसमाननि ऐं ज़मीनुनि जे ख़लक़ण, राति ॾींहं जी तब्दीली, जहाज़नि जो समुंड में माण्हुनि जे नफ़े लाइ हलणु, ककरनि मां बारिश पवणु ऐं ज़मीन जी सरसब्ज़ थियणु, तरह तरह जे जानवरनि जे पैदा थियणु, मुख़्तलिफ़ हवाउनि जे लॻणु, ककरनि जो ज़मीन ऐं आसमान जे विच में हलणु मां अकुल वारनि लाइ अल्लाह जी सुञाणप जूं निशानियूं आहिनि। सिंध जे सूफ़ी शाइर सैयद महदी शाह चयो आहे त सिधी राह सूरत जी ॿियूं वाटियूं सभई वर। अरबीअ में चवणी आहे त अल मिजाज़ कंतर अल हक़ीक़त, यानी हक़ीक़त ताईं पहुचण लाइ मिजाज़ चाढ़ी पुल आहे। उन करे अलाह जी मोहबत हासिल करण लाइ मिजाज़ी मोहबत जा मरहला तय करण बाद ई को हल हासिल थी सघंदो। बुद्ध फिलासाफ़ी उन खे सही अमल ज़रिए निर्वाण पद हासिल करणु सॼो आहे। हिंदू फिलासाफ़ी रूह जे कमाल लाइ जमादी निबाती हैवानी मरहला तय करण खे ज़रूरी ॼातो आहे। कनि माण्हुनि आसमाननि में इंसानी सूरत जे फ़ोकुल फितरत अल्लाह जी इबादत ज़रिए दिलि खे तस्कीन ॾिनी आहे, लेकिन बावजूदि उन सभ जे अल्लाह साईं सम्झ ऐं मोहबत जे दायरे में समाइजी नथो सघे। हाफ़िज़ फरमाए थो, अनका शिकार कुस नशूद दा बाज़ चैन कि ऐन जा हमेशा बाद बदस्ते अस्त दामिरा। माना नामालूम पखी कंहिंजो शिकार थियण वारो न आहे। ॼार खणी छॾ, छाकाणि त उन ॼार में सवाइ हवा जे ॿियो कुझु हथु न ईंदो। अलबत हैरत ऐं फना उन जी मोहबत जा इब्तिदाई दर्जा थी सघनि था। बिदिल साईं फरमाए थो त सुख रम्ज़ वजूद विञा वणंदी, नेहा हाजत पढ़ा वणंदी। रसूलनि जी मोहबत। मुसलमाननि में हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत, किरिस्ताननि में हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी मोहबत,
हिंदुनि में राम ऐं कृष्ण जी मोहबत खे अलाह जी शनाख़्त ऐं मोहबत लाइ ज़रूरी ॼातो वियो आहे। उन्हनि जी मोहबत खे पिणु हक़ीक़ी मोहबत में शुमारु करे सघिजे थो। उन लाइ बहितर आहे त रसूल जी मोहबत जो माहियत मालूम करियूं। मूंखे ज़हन नशीन करायो वियो आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत इल्म कुल जो हुसूल आहे, जंहिंजे ज़रिए रब्बुल आला जे हुज़ूर ताईं सुञाण जी राह हमवार थिए थी। उन ते वरी सवाल उथंदो त इल्म कुल जी सम्झ तसवुर खां बालातर आहे। तंहिं करे उन ताईं पहुचण लाइ बि ॿिया मिजाज़ी मरहला तय करणा पवंदा। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसान ज़ात जी रहनुमाई ऐं हिदायत लाइ आयल हुआ। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकु लक़ब रहमतुल आलमीन आहे, जंहिंजी सही तर्जुमानी इन तरह थी सघंदी त रसूल जी मोहबत इंसान ज़ात सां मोहबत वसीले हासिल थी सघे थी। जेके माण्हू रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकु जमायत जो लीडर सम्झी माण्हुनि जी मख़सूस गिरोह जी ख़िदमत ऐं मोहबत ज़रिए रसूल पाक जी मोहबत जी दावा कनि था, से गुमराह आहिनि। उहो रस्तो रसूल खे नज़दीक आणण बदिरां उन खां दूर करे थो। जहिड़ी तरह कनि माण्हुनि अल्लाह अकबर जे नारे सां माण्हुनि खे कुहण ऐं क़त्ल करण में अलाह जी सदाकत जो इज़हार करे उन खे राह हिदायत सॾियो आहे, अहिड़ी तरह कनि माण्हुनि रसूल जी मोहबत जे नाले में हिकु गिरोह जी सरबलंदी ऐं रस्तखेज़ीअ जे दावा कंदे इंसान ज़ात खे भुलाए छॾियो आहे। रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत जे नाले में पाकिस्तान जे हिकु मुस्तक़िल मफ़ाद मुस्लिम क़ौम जी दावा कंदे जो रस्तो अख़्तियार करे संदन गिरोह खां सवाइ हर माण्हूअ खे नफ़रत सां ॾिसणु शुरू कयो आहे, उहो ॿियो कुझु बि हुजे पर रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत में शुमारु नथो थी सघे। मुंहिंजी नाक़िस सम्झ मूजिबि उहो माण्हू रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सचो आशिक़ थी नथो सघे, जो मुस्लमाननि जी जुदागाना क़ौम तस्लीम करे रसूल करीम जी पस्त पियल बद इख़लाक़ ज़ालिम इस्तहसाली गिरोह जे लीडर सां मनसूब करे थो। रसूल सां मोहबत करणी आहे त बिना तमीज़ मज़हब मिलत ज़ात पात अक़ीदे ऐं मुल्की पाबंदियुनि जे इंसान ज़ात सां मोहबत करणी पवंदी। पिरियां संदे पार जी मिड़ई मिठाई कान्हे कढ़ाई चखी जे चेत करे। शाह लतीफ़। उहा ई मिजाज़ी चाड़ी आहे जा माण्हूअ खे हक़ीक़त मुहम्मदीअ ताईं पहुचाइण जो ज़रियो थी सघे थी। मज़हब जी मोहबत। मज़हब जी मोहबत खे हक़ीक़ी मोहबत जे ज़िमरे में शुमारु कयो वियो आहे, छाकाणि त अलाह जी शनाख़्त लाइ मज़हबी रहबरीअ खे कारगर सम्झो वञे थो। मज़हबनि जा मौजिद अलाह जा पैगंबर हुआ, जन लाइ चयो वञे थो त उन्हनि ते अलाह जा वही या इल्हाम नाज़िल थिया हुआ, जंहिं करे संदन राब्तो अलाह सां मुंसलिक हो, जंहिं करे ई मज़हब अलाह जा ॾसियल रस्ता शुमार थियल हुआ। उन्हनि जी पैरवी ऐं सिदके दिलि सां पोइ लॻी सिधी या अणसिधी तरह अलाह जी शनाख़्त ऐं मोहबत तरफ़ राग़िब कंदड़ हुई। उन ई नुक़्ता निगाह खां ॾिसणो पवंदो त मज़हब कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते मुश्तमिल हुआ। गौर करे ॾिसबो त अक्सर मज़हब टिनि सीगनि में विरहायल हुआ, जहिड़ोकि हिकु इलाहियात, ॿ इख़लाक़ियात, टे इबादात। पहिरीं जो वास्तो इल्म सां आहे, ॿिए जो वास्तो अमल सां आहे, टिएं जो लाॻापो इश्क सां आहे। उन्हनि टिन्हिनि जे माहासिल ते नज़र कबी त उन जो मक़सदु इंसान ज़ात जो इत्तिहाद, अमन ऐं तरक़ी थींदो। इत्तिहाद मोहबत ज़रिए हासिलु थींदो, अमन इत्तिहाद जे नतीजे में पैदा थिए थो, तरक़ी इंसानी इत्तिहाद ऐं अमन जे हुसूल बाद थी सघे थो। हाणे ॾिसणो आहे त मज़हबनि जे हक़ीक़ी मक़सदनि खे कहिड़ीअ तरह हासिलु करे सघिबो, उन लाइ वरी बि मिजाज़ खे ई ज़रियो करे कतबु आणो आहे। जहिड़ीअ तरह रसूल जी मोहबत हासिलु करण लाइ इंसान ज़ात जे इत्तिहाद ऐं तरक़ीअ लाइ कोशिशि करणु ज़रूरी सम्झो वञे थो, अहिड़ीअ तरह मज़हबनि जी हक़ीक़ी तर्जुमानी तॾहिं करे सघिबी जॾहिं उन्हनि ते अमल दरामद करण लाइ कंहिं मख़सूस ख़िताए ज़मीन में क़ौमी इत्तिहाद, अमन ऐं तरक़ीअ लाइ माण्हू कोशिशि कंदो। पाकिस्तान में मज़हब इस्लाम जो मुहाजिर पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद साम्राज्यनि तरफ़ां पेश कयल तसवुर हक़ीक़ी इस्लाम खां एतिरो परे आहे जेतिरो कुफ़्र इस्लाम खां आहे। इस्लाम मोहबत जो पैगाम आंदो,
ही नफ़रत खे इस्लाम सम्झनि था। वतन ऐं उन जी बुनियाद ते तामीर थियल क़ौमुनि जो इनकार कनि था। वतन खे रसूल जे चवण त हुब्बुल वतन मिनल ईमान जे बावजूदि बुत सम्झी धिकारीनि था। जेतिरे क़दुरु मूंखे सम्झ में आयो आहे त उन मूजिबि सिंध जो रहाकू उन वक़्त ताईं सही मुस्लमान ई नथो थी सघे जेसि ताईं सिंध सां मुहबत नथो करे ऐं सिंधी क़ौम जे बिना तमीज़ मज़हब जे इतिहाद अमन ऐं तरक़ीअ लाइ कमु नथो करे। मुस्लिम क़ौम जो तख़युल ऐं उन जी बुनियाद ते ठहियल पाकिस्तान सही इस्लामी तालीम जे ख़िलाफ़ु आहे। सही मुस्लमान बणिजण ऐं इस्लाम सां मुहबत करण लाइ सिंधी क़ौम खे तस्लीम करणु ऐं सिंधू देश जी आज़ादी लाज़मी ॻाल्हियूं आहिनि। आला उसूलनि जी मुहबत, उसूलनि सां लाॻापो बि मुहबत हक़ीक़ीअ जो जुज़ो शुमार करणु घुरिजे। हाणे ॾिसणो आहे त कहिड़नि उसूलनि सां दिलचस्पी ऐं पैरवी मुहबत हक़ीक़ीअ में दाख़िल थी सघे थी। उसूल आला नज़रियनि अक़ीदनि ऐं सही दस्तूरनि ते मुश्तमिल थियनि था। उन्हनि जी पैरवी करणु ऐं बावजूदि मुश्किलातुनि ऐं रंडकुनि जे उन्हनि ते मुस्तक़िल मिज़ाज थी रहण खे उन्हनि सां मुहबत जो इज़हार सॾे सघिजे थो। ईअं त मज़हब आला उसूलनि ते मुश्तमिल शुमार करे सघिजनि था, लेकिन हिते मुंहिंजो मक़सदु उहे उसूल न आहिनि जे फ़ौक़ल अक़ल या इल्हामी अख़्तियारुनि ते ॿधल हुजनि, बल्कि उहे उसूल आहिनि जे जमाती ज़िंदगीअ जे इतिहाद अमुन ऐं तरक़ीअ लाइ सम्झी सोचे रिथिया वञनि था। हेठां कनि मुख्य उसूलनि जो ज़िक्र कंदुसि। हिकु, मसावत इंसानी या जमहूरी तरीक़ा ज़िंदगी। ॿ, इक़्तिसादी खुशहाली या सोशलिज़म। टे, इतिहाद इंसानी क़ौमी या बैन अक़वामी ज़िंदगी। 4, बाहमी ताउन या अदम तशद्दुद ज़रिए मामलात जो फ़ैसिलो करणु। 5, बक़ाए बाहमी या को एग्जिस्टेंस। नंबर 1, जमहूरियत। इंसानी माशरो ॿिनि गिरोहनि में विरहायल थिए थो। हिकिड़ा हालतुनि जे मसादत, महिनत ऐं कोशिश करे ख़ासि लियाक़तुनि जा हामिल थी वञनि था, जंहिं करे सियासी इक़्तिदार, दुनियावी माल मिल्कियत या ज़हनी सलाहियत जा मालिक थियो वञनि। ॿिया हालतुनि जी नामसादत, सुस्ती ऐं काहिलीअ करे पस्त हालत में रही महकूम, मिसकीन ऐं जाहिल बणिजो वञनि। रवाजी तरह पहिरियों गिरोह पाण खे आला ऐं अरफ़ा सम्झी ॿिए गिरोह ते हुक्मरानी, माली इस्तेसाल ऐं ज़हनी फ़ोक़ियत खे जाइज़ ॼाणी पंहिंजो तसलुत जमाए थो। घणे वक़्त ताईं मुआशिरो उन उसूल ते मुश्तमिल रहियो आहे, लेकिन चंद बरगुज़ीदा परापकारी शख़्सनि इंसान ज़ात खे हिकु जोहर या हिकु वण जूं टारियूं सम्झी उन्हनि मां उहे फ़र्क़ु मिटाए मसावत पैदा करण लाइ कोशिश कई ऐं अहिड़े उसूल खे हिकु नज़रिए जो रूप ॾेई उनखे जमहूरियत जे नाले सां सॾणु शुरू कयो, जंहिं मुताबिक़ सियासी तरह सभिनी खे हिकु जहिड़ो ऐं इक़्तिसादी तरह खुशहाल ऐं ज़हनी तरह लाइक़ु बणाइण जो प्रोग्राम रिथियल हो। जमहूरियत जे नाले में कई नज़रिया या तजवीज़ूं मुरविज थी वियूं आहिनि, पर मिसाली जमहूरियत जंहिंजे जुमिले सोसाइटीअ मां सियासी वॾ नंढाई, इक़्तिसादी तरह गुरबत ऐं शाहूकारी निकिरी ज़हनी तरक़ी हासिल थिए, अञा पूरी तरह हासिल थी न सघी आहे। उहा गैर मसावियत न रुगो अफ़राद ऐं गिरोहनि में मौजूदु आहे, पर क़ौमूं बि उन मर्ज़ खां आज़ादु थी न सघियूं आहिनि, जंहिं करे जागीरदाराना, अमीराना, आमिराना ऐं सरमाएदाराना निज़ाम अञा ताईं कसरत तादाद माण्हुनि मथां मुसलत रहनि था। उन जी नाबराबरीअ खे टोड़े मुआशिरे खे हिकु लेवल ते आणणु सही जमहूरियत जो मक़सदु आहे। जॾहिं के माण्हू ख़ुदि मतलबीअ खे छॾे उन मक़सद जे हुसूल लाइ ज़िंदगी सर्फ़ करण में दिलचस्पी वठणु लॻनि था ऐं केतिरियुनि मुश्किलातुनि हूंदे बि उन राह में पोइते नथा हटनि, त उन वक़्तु उन्हनि खे उन आला उसूल जो शीदाई या मुहबे वतन सॾे सघिजे थो, जा मुहबत कंहिं दुनियावी मिजाज़ी ख़ुदि मतलबीअ खां मथे हुअण करे हक़ीक़ी सॾे सघिजे थी। तंहिं करे जमहूरी उसूल सां मुहबत खे हक़ीक़ी मुहबत शुमार करे सघिबो। सोशलिज़म गुज़राने खुशहाली सोशलिज़म जो ॿियो नालो आहे। इहो उहो उसूल आहे जंहिंमें मुआशिरे जे हर हिकु फ़र्द खे रोटी, कपिड़ो, अझो, सिहत, इल्मु ऐं अमुन जी ज़मानत मुयसरु कई वञे। उहो मक़सदु पैसे, ज़मीन ज़रिए पैदावार ऐं विरासत खे अवाम जी गॾियल मफ़ाद लाइ क़तब आणण सां हासिल थी सघे थो। उन में माण्हुनि जी ज़रूरियात ज़िंदगीअ जे मुहैया करण जो ज़िम्मो गॾियल जमायती निज़ाम हेठि मनसूबा बंदीअ ज़रिए कयो वेंदो आहे।
उन जी सही तौरु राइज करण लाइ सियासत खे मज़हब खां अलहदा करणु ज़रूरी थींदो ऐं मुआशी मसइलनि खे अवामी मफ़ाद लाइ अक़ुल सलीम जे बुनियाद ते फ़सुलु करणो पवंदो। जेसीं ताईं माण्हू गुज़रानी कशमकश ऐं रोज़गार जी तकालीफ़ मां कुझु क़दुरु वांदो न थियो आहे, उन वक़्त ताईं संदसि ज़हनी रूहानी ऐं इख़लाक़ी तरक़ी पूरीअ तरह थी न सघंदी। उन जी तकमील ज़िंदगीअ जो मक़सदु थी सघे थी। उन करे मजमूई इंसानी ज़िंदगीअ जी तकमील वास्ते ज़राए मुयसरु करण लाइ बेलोस परापकारी तौरु जिद्दोजहद करण खे जेकॾहिं हक़ीक़ी उसूल जी मुहबत में शुमारु कबो त बजा तौरु थी सघंदो। नंबर 3, इतिहाद इंसानी। इंसानी ज़िंदगी ॿिनि पहलुअनि ते मुश्तमिल आहे। हिकु दाख़िली सब्जेक्टिव ऐं ॿियो ख़ारिजी ऑब्जेक्टिव आहे। पहिरें जो वास्तो अफ़राद जी ज़हनी रूहानी ऐं इख़लाक़ी तरक़ी ऐं तकमील सां आहे। ॿिए जो वास्तो अफ़राद जी समाजी सियासी ऐं मुआशी मामलात सां आहे। जंहिं सूरत में माण्हू जिस्म ऐं रूह जो मजमू आहे, उन करे ॿिन्हिनि जो हिक ॿिए ते असरु पवे थो। उहा बि हक़ीक़त आहे त दाख़िली पहलू ख़ुदी ऐं ख़ुदि मतलबीअ खे वधाए थो ऐं ॿियो पहलू बेख़ुदी ऐं परापकारीअ ॾे माइल करे थो। जहिड़ीअ तरह क़तरे जो महराज कुलज़म जो समाइजण में मुज़मिर आहे, अहिड़ीअ तरह अफ़राद जी तरक़ी क़ौमी ऐं इंसानी इतिहाद में लिकल आहे। माण्हू हैवाननि जी उन ई गिरोह मां आहे जंहिंजी फितरत वलरनि में रहण ते हिरियल आहे। तंहिं करे जमायती ज़िंदगी गुज़ारण संदसि सिरिश्त में समायल आहे। मुहबत उन इतिहाद पैदा करण लाइ ज़रूरी जुज़ो आहे। उन करे इतिहाद वास्ते विख वधाइण लाइ कोशिश जी मुहबत बि हक़ीक़ी शुमार करे सघिबी। बाहिमी ताउन। इंसानी तरक़ी ऐं तामीर लाइ ॿिनि दर्जनि मां लंघणो पवे थो। पहिरियों दर्जो मुक़ाबले या चटाभेटीअ जो आहे, जंहिंखे बक़ाए असलह जे नाले सां बि सॾियो वञे थो, जंहिं मुताबिक़ बहितरीन ऐं साले शयूं बाक़ी रहनि थियूं ऐं ग़ैर साले ऐं कमज़ोर फ़ना थी वञनि थियूं। उहो हैवानी दौर खां शुरू थियल आहे ऐं अञा ताईं कसीर तादाद हैवाननि ऐं माण्हुनि ते उन जे जज़्बे जो असरु क़ाइमु आहे। ॿियो दर्जो बाहिमी ताउन जो आहे, जंहिंमें मुक़ाबले जे एवज़ हिक ॿिए सां मदद करे तरक़ी करणी आहे। उहो तरक़ी याफ़्ता माण्हुनि जो शुमार थी सघे थो। पहिरें में तशद्दुद जो इस्तेमालु थिए थो, ॿिए में अहिंसा जो असर अंदाज़ रहे थो। पहिरें खे जदीद ज़ुबान में जंगल जो कानून सरिजे थो, ॿिए खे मुहज़िब मुआशरे जो कानून शुमार कजे थो। हर हिकु फ़र्द गिरोह ऐं क़ौम में के ख़ामियूं आहिनि ऐं के ख़ूबियूं आहिनि। मुक़ाबले में हिकु फ़र्द गिरोह ऐं क़ौम जी कामयाब ॿिए जे ख़ात्मे जो कारण बणिजे थी। मुक़ाबले में हिकु फ़र्द गिरोह ऐं क़ौम जी कामयाबी ॿिए जे ख़ात्मे जो कारण बणिजे थी। तंहिं करे बाहिमी ताउन मां उहो नतीजो निकिरंदो त ख़ामियूं कढी ख़ूबियुनि सां अफ़राद गिरोह ऐं क़ौमूं तकमील पाईंदियूं। शाह साहब उन ॾे इशारो करे फ़रमाए थो त भलर कयो वतन पिरत न छिननि पाण में, पसो पखीड़नि माण्हूअ मेठो घणो। उन करे बाहिमी ताउन लाइ तहरीस ॼाण या उन तरफ़ कमु करण खे उसूल जी मुहबत में शुमार करे सघिबो। नंबर 5, बक़ाए बाहिमी। मथे ज़िक्र कयल बक़ाए बाहिमी ताउन जो उसूल उन वक़्त ताईं हासिलु थी न सघंदो जेसीं ताईं बक़ाए बाहिमीअ जे उसूल खे अख़्तियार न कयो वियो आहे। दुनिया में हिन वक़्तु जंहिं ॻाल्हि जी सभ खां ज़्यादा ज़रूरत आहे सो उहो उसूल आहे। मज़हबनि, सियासी ऐं इक़्तिसादी नज़रियनि, माण्हुनि जे तबियतुनि, क़ौमुनि ऐं तबिक़नि में क़दीम वक़्त खां इख़्तिलाफ़ हलंदा आया आहिनि ऐं आईंदा बि हिन आलमी कसरत में उहे इख़्तिलाफ़ हलंदा रहंदा। जेकॾहिं हिक तरफ़ इख़्तिलाफ़नि करे नुक़सान थींदा आया आहिनि त ॿिए तरफ़ पैगम्बरनि, हकीमनि ऐं दरवेशनि उन्हनि खे दूरि करण जी कोशिश पे कई आहे। उन्हनि इख़्तिलाफ़नि दूरि करण लाइ बरसता आहिनि। हिकु रस्तो उहो हो त बक़ाए असुल जे आधार ते बहितरीन मज़हब, सियासी ऐं इक़्तिसादी नज़रिया तबिक़ा ऐं क़ौम क़ाइमु रहंदा ऐं उन जे मुक़ाबले वारा गिरोह या फ़ना थी वेंदा या सालिह ऐं मज़बूत गिरोहनि में मदग़म थी वेंदा। उहा चटाभेटी अञा ताईं हलंदी अचे थी। रवादारी उन जो मुख्य मतो आहे। क़ुरान शरीफ़ में इरशाद थियल आहे त लकुम दीनकुम वलिय दीन, माना तुंहिंजे लाइ तुंहिंजा मता ऐं मुंहिंजे लाइ मुंहिंजा अक़ीदा।
उन करे उन जे उसूल ते हलण ऐं माण्हुनि खे उन लाइ राग़िब करण बि हक़ीक़ी मुहबत में शुमारु करे सघिबो। 5 इल्म सां मुहबत। इल्मु इंसान ज़ात जी रहबरी ऐं हिदायत लाइ रोशन राहूं ॾसे थो, लेकिन इल्म बि 2 क़िस्मनि जा आहिनि, हिकु सही इल्मु, ॿियो ग़लति इल्मु। सही इल्मु उहो आहे जो माण्हुनि खे मुहबत, इत्तेहाद, अमन ऐं तरक़ीअ ॾे रहबरी करे थो। ग़लति इल्मु उनखे चइबो आहे जंहिंमां नफ़रत, निफ़ाक़, फ़साद ऐं तख़रीब पैदा थिए थी। जहिड़ीअ तरह काइनात में ज़िंदगी बहिरे बेपायां मिसल आहिनि, अहिड़ीअ तरह उन्हनि जो इल्मु बि बेअंत आहे। मादी या दुनियावी शयूं खपाइण या सर्फ़ करण सां ख़तमु थियो वञनि, लेकिन इल्म जी सर्फ़ करण सां उहो पाण वधी वञे थो। हज़रत अली करमुल्लाह वजह फरमायो आहे त रज़ईना क़िस्मत अल जब्बार फ़ीना लना इल्म वलिल जहाल मालो फ़ान अल माल यगनी अन करीबन व अन अल इल्म यबका ला यज़ालो। यानी आउं विरासत करण जी उन ॻाल्हि में राज़ी आहियां त मूंखे इल्मु अता कयो अथसि ऐं जाहिलनि खे माल ऐं मिल्कियत फ़ना थियण वारियूं शयूं आहिनि, लेकिन इल्मु लाज़वाल आहे। इल्मु हासिल करण खां सवाइ ज़िंदगी ऊंदाईअ में गुज़रण या जहालत में रहण जे बराबरि आहे। ज़िंदगीअ जे तगोदो जी तजुर्बा कराए थी। उहे तजुर्बा दुनिया जे हक़ाइक़, तारीख़ी वाक़ियात, साइंसी खोजनाऊं, गौर ऐं फ़िक्र जा नतीजा सभु इल्म लाइ मवाद मुयसर कनि था। ज़िंदगी मुसलसल इर्तिकाई रफ़्तार जो नालो आहे। इर्तिका जुज़ जो कुल ताईं पहुचणु, फ़र्द जी जमायत में मदग़म थियणु, जमूद खां रवानीअ तरफ़ हलणु, नाक़िस माल कमाल तरफ़ वधण खे सॾिजे थो। इल्मु उन राह में रहबरीअ जो कमु ॾिए थो। इल्म जा 2 पहलू आहिनि, हिकु रूहानी, ॿियो मादी। मशरिक़ी ममालिक अंदरि उजारण रूहानी तरक़ी ऐं क़दरनि तरफ़ ज़्यादा तवजो ॾियण सबबि मादी ऐं दुनियावी तरक़ीअ में पोइते रहिजी विया आहिनि। मग़रिबी दुनिया मादी ऐं दुनियावी तरक़ीअ तरफ़ ज़्यादा तवजो ॾियण करे रूहानी ऐं इख़लाक़ी क़दरनि में ख़ातिर ख़्वाह तरक़ी करे न सघी आहे। 2 रुझान तना मुफ़ीद थी नथा सघनि, ॿिन्हिनि जो संगम लाज़मी आहे, जो सिर्फ़ मुहबत या इश्क ज़रिए थी सघे थो। मशरिक़ी रुझान जा आलमबरदार मुल्क भारत, सिंध, ईरान ऐं अरब आहिनि। मग़रिबी रुझान जा मीरे कारवां मुल्क यूरोप, अमेरिका ऐं चीन शुमार करे सघजनि था। चीन खे उन लिस्ट में उन करे शामिल कयो अथमि जो अॼुकल्ह उहो मग़रिबी फ़लसफ़ाए दहरियत जो पोइ लॻाए। जहिड़ीअ तरह हर शइ इब्तिदा, शुरूआत या ॼमण बाद सग़ीरपण जे दौर मां गुज़री सने बलूग, जवानी ऐं पीरीअ जे दर्जे ते पहुची हिकु शकिल बदिलाए ॿी वठे थी, अहिड़ीअ तरह इल्म मुख़्तलिफ़ दर्जनि मां तरक़ी करे नए सिरे नवनि पैगामनि, मालूमात ऐं हक़ीक़तनि जो इज़हार करे थो। हिकु इल्मु तरक़ी, रोशनी, सचाईअ तरफ़ छिके थो, ॿियो इल्मु तनज़ुल, ऊंदहि, ग़लति रवैये ते माइल करे थो। हिक जो रुझान इत्तेहाद, तामीर ऐं तरक़ीअ तरफ़ आहे, ॿिए जो रुझान निफ़ाक़, तख़रीब ऐं तनज़ुल तरफ़ आहे। दुनिया हिन वक़्तु दोए जे दौर मां गुज़री रही आहे। हिक तरफ़ जुदा क़ौमूं वजूद में आयूं आहिनि ऐं संदन जमात अक़वाम मुतहिदा जे नाले सां ठही आहे। ननि ईजादुनि जहिड़ोक तारुनि, बिना तंदुनि तारुनि, रेडियन, टेलीविज़न, रेलुनि, मोटरनि, हवाई जहाज़नि वग़ैरह जे ज़रिए इंसानी ज़िंदगीअ खे सहल ऐं मालूमात सां मालामाल बनायो वियो आहे। ॿिए तरफ़ नफ़रत जी प्रचार, साम्राजी तसलुत, फ़स्ताई नज़रियनि, तशदुद ऐं ख़ौफ़नाक हथियारनि ईजाद करणु इंसान ज़ात खे तबाहीअ जे किनारे ते उछलायो आहे। तंहिं करे उहो ज़रूरी आहे त इल्म में तमीज़ पैदा करे सही ऐं कारआमद इल्म खे इंसान ज़ात जे बहबूदीअ लाइ कतब आंदो वञे। इश्क सां मुहबत। आउं मथे ॿुधाए आयो आहियां त इश्क कंहिं शइ ॾे कशिश या लाड़े ऐं विसाल जी ख़्वाहिश आहे। उहो बि ॿुधायो अथमि त उन जा 2 दर्जा आहिनि, हिकु मिजाज़ी, ॿियो हक़ीक़ी। ॿिन्हिनि में मतलूब शइ खे माशूक़ या मक़सद जे नाले सां सॼियो आहे। लेकिन 3 क़िस्म जे इश्क जो ज़िक्र बि कयो वियो आहे जो बिना मक़सद ऐं माशूक़ जे थींदो आहे।
मज़कूरा बाला ॿिन्ही इश्कनि में विसाल ऐं फ़िराक लाज़मी जुज़ा सम्झिया वेंदा आहिनि। हिन क़िस्म में उहे ॿई ॻाल्हियूं अदम मौजूदु थियनि थियूं। उन में इश्क जी हक़ीक़ी माना या मतिलबु मालूम थियण बैदि उहो पतो पवे थो त इश्क इल्म ऐं अमल खे मिलाइण जो ज़रियो आहे, बेकैफ़ ज़िंदगीअ में सुरूर पैदा करण जो वसीलो आहे। उन करे इश्क बज़ाते ख़ुदि हिकु कैफ़ियत आहे जंहिंजी मौजूदगी ट्रामे खे सोन बनाए थी, ख़ाक खे कीमिया जो दर्जो ॾिए थी। उन में मक़सद या मतलूब जो हुसूल थिए या न, पर उन जे रंग में रंगजण काफ़ी इनाम आहे। शाह लतीफ़ उन लाइ चवे थो त छोरियूं छुरण सिखियूं पुनूं कयाऊं पूर, आयो सो अतूर जंहिं ॾुखियो ॾुख विहारियूं। तंहिं करे उन क़िस्म जे इश्क जे क़ाइलनि जो चवणु आहे त इश्क बराए इश्क बहितरीन इश्क आहे। उहो मक़सद या मुराद खां बालातर आहे। उन ई लाइ हिकु शाइर हीअ तशरीह कई आहे, मैसे गरज नशाही किसरो सियाह को एक गूना बेखुदी मुझे दिन रात चाहिए। बेदल फ़कीर उन लाइ ही फरमाए थो, सुख रम्ज़ वजूद वञावण दे, नहीं हाजत पढ़ण पढ़ावण दे। उन क़िस्म जो इश्क फ़ना बेखुदी निर्वाण पद तरफ़ नेई जुमिले ख़्वाहिशुनि खे ख़तमु करे छॾे थो। उन में विसाल फ़िराक ख़ुशी ग़म जे हालतुनि सां वास्तो नथो पवे। माण्हू हिकु गनूदगी नशे ऐं हैरत जे मकान ते वञो पहुचे थो, जिते हर क़िस्म जूं सदूं ऐं ख़्वाहिशूं ख़तमु थियो वञनि। उन दर्जे खे महात्मा ॿुध निर्वाण पद सॼियो आहे, जंहिं करे ज़िंदगीअ जो चकर सां वास्तो रखंदड़ जुमिले ॻाल्हियुनि मां रूह आज़ादु थियो वञे। उनखे निजात साल्यूशन ऐं छोटकारे जे नाले सां बि सॼियो वञे थो। हिकु शाइर उन लाइ चयो आहे, जॾां पीतो से कैफ़ कलाक कनूं, जिंद छुट पई गैर ख़याल कनूं। ग़ुलाम अली फ़कीर। दरवेश जो चवणु आहे त रूह पंहिंजे असुल खां जुदा थियण बैदि कुझु वक़्तु बेख़बरीअ जी हालत में रही पाण विसारे छॾे थो, पर उनखे जॾहिं कशिश पैदा थिए थी त हिन खे असुल जो यादगिरो पैदा थिए थो ऐं असुल खे मिलण लाइ आतो थिए थो। उन ताईं पहुचण जे रस्ते में हिन खे कई मरहला तय करणा पवनि था, जहिड़ो जमादी निबाती हैवानी दौरनि मां गुज़रणो पवे थो। उन ई मदारिज तय करण में हिन खे कई ख़्वाहिशूं ऐं सदूं आॾो अची असुल खां दूरि रखण लाइ रुकावट पैदा कनि थियूं। उन करे तालिब खे सदूं मारे सिंधड़ियुनि वांगुरु कमु करिणो आहे। उहो ई रस्तो निजात जो आहे। अमल सालिह सां मुहबत। हिन आलम नासूत में जंहिंखे आलम सिफ़ात बि सॼियो अथनि, माण्हूअ जो वास्तो जिस्म सां रहे थो, उहो महदूद आहे, जंहिंजी शनाख़्त पंजनि हवासनि मकान ज़मान ऐं असबाब जे ज़रिए थिए थी। रूह जॾहिं आलिम ज़ात मां नुज़ूल करे हेठि सिफ़ात में सफ़र करणु शुरू करे थो, जंहिं लाइ हाफ़िज़ शिराज़ी फरमाए थो त दोष अज़ मस्जिदे सोई मैखाना आमदे पैर मां, चीस्त यारान तरीक़त बाद अज़ी तदबीर मां, दर खराबात मुगान बानिज हम मंजिले शवियम का यचनैन रफ्ते सत दर अहद अज़ले तक़दीर मां। माना काल मुंहिंजो मुर्शिद मस्जिद मां निकिरी शराब खाने में आयो, ए तरीक़त जे रस्ते जा साथियो, हाणे कहिड़ी सलाह आहे त असां छा करियूं? हा, असांखे बि शराब खाने में मुर्शिद सां गॾु रहणु घुरिजे, छाकाणि त असांजी सरिश्त में ईअं ई समायल आहे। उन हालत में माण्हूअ खे ख़ल्क़त जी तक़ाज़ा मूजिबि कसब अमल करे सफ़र तय करिणो आहे। छा साईं उन लाइ फरमाए थो त जा कती तां कते ही हॾ विहाणी, का पातई सभ का कती सेबाणी, ॼातो जन ॼाणी तन पही हथां न छॾी। उन करे मक़सदु रिथे उन जे हुसूल लाइ कमु या अमल करण खां सवाइ कमाल खे पहुचणु मुश्किल सम्झो वञे थो। केतिरनि मज़हबी रहबरनि बि उन लाइ हिदायत कई आहे। क़ुरान शरीफ़ त अमल सालिह खां सवाइ निजात जो हुसूल नामुमकिन थो ॼाणाए।
जिदोजहद खे ज़िंदगीअ सां ताबीर कयो वियो आहे। गीता में बि ज़िंदगीअ खे कर्म खां सवाइ बेकार सम्झो वियो आहे। दरवेशनि जो चवणु आहे त इल्मु राह ॾसे थो, इश्क राह ते हलण लाइ आमादगी ऐं हिमत पैदा करे थो, पर अमल नतीजनि जे वेझो करे थो। अमल ज़िंदगीअ जो फल आहे। शाइर चयो आहे, अमल से ज़िंदगी बनती है जन्नत भी जहन्नम भी। इक़बाल। ज़िंदगीअ जे रोज़मर्रा जा कारोबार, सियासी मामला, ख़िदमत ख़ल्क़, ख़ुशहाल ज़िंदगीअ जे हुसूल लाइ कोशिशूं, नस्ल जी बका, तरक़ी इंसानी सभु अमल सालिह मां हासिल थियनि था। अमल सालिह इंसानी इत्ताद ऐं अमन लाइ मैदान हमार करे थो। अमल सालिह माण्हूअ खे कमाल ते पहुचाए थो, उन मां रूहानी तस्कीन हासिल थिए थी। अमल सालिह ना पुख़्ता इंसान खे पुख़्ता बनाए थो। ज़िंदगी ख़ुदि अमल सां वाबस्ता आहे, अमल न आहे त ज़िंदगी बेकार आहे। मौजे में के आसूदगी मादम मासत मां ज़िंदाबानी में के आराम में नगेरियम। माना आउं दरिया जे लहर मिसल आहियां, जंहिंजो बंदि थियणु उन जे वजूद जे ख़ात्मे बराबरि आहे। असां ज़िंदा उन ई लाइ आहियूं त आराम न वठूं, सदाई हल हला करियूं। शाह साहिबु फरमाए थो त ततीअ थधीअ कान्हे वेल वेहण जी, मतां थिए हूंदा पेर न पसी पिरीअ जो। अमल सालिह ॿिनि क़िस्मनि में विरायल आहिनि। हिकु फ़िक्र जी दुनिया जो पंधु, ॿियो ज़ाहिरी नासूती दुनिया जो पंधु। ॿई अमल आहिनि। फ़िक्र जो पंधु जीअं जबल ज़ाहिरी तरह माठ में आहिनि, लेकिन संदन अंदर में अमल जा आड़ाह पिया था भरनि। अंगर, सोन, चांदी, तेल ऐं ॿिया धातु सभु उन जे लिकियल अमल जी पैदावार आहिनि। अहिड़ीअ तरह सां जॾहिं के पैगंबर, दरवेश, राहिब ऐं साधू हिक हंधि वेही मोहबत जो मच मचाए सड़नि था त मंझाउनि कच निकिरियो सच पैदा थिए थो। पोइ उहे दुनिया खे उहो ख़ज़ानो मुयसरु कनि था जो उन जो मासो माल बि मिसकीन खे पुर करे छॾे थो। तंहिं करे उहो बि अमल आहे। उनखे सूफ़ियुनि जिहाद अकबर जे नाले सां सॾियो आहे। ज़ाहिरी दुनिया जो पंधु, दुनिया में मुल्क ऐं क़ौम जी मोहबत ऐं उन जी आज़ादी, ख़ुशहाली ऐं तरक़ीअ लाइ जिदोजहद करण बि अमल सालिह आहे। अहिड़ीअ तरह सां इंसान ज़ात जे भले लाइ ख़िदमत ख़ल्क़ में ज़िंदगी गुज़ारण बि कार सवाब में दाख़िल आहे। माण्हुनि खे तालीम ऐं तरबियत ॾेई राय हिदायत ॾियण बि अमल सालिह आहे। आला मक़सद खे पहुचण लाइ ॾुख ऐं ॾाखड़ा सहण बि अमल सालिह आहे। पिरीअ जे विसाल लाइ पाण मारे पुरज़ा करण बि अमल सालिह आहे। ख़ुदि मतलबी ऐं ख़ुदीअ खां मथे चढ़ी परापकारीअ जा कम करण बि अमल सालिह आहे। हक़ खे ॻोल्हे लहण ऐं उनखे ॾिसण बाद उन जी राह में नाहक सां मुक़ाबिलो करण बि अमल सालिह आहे। हलाल गुज़रे मुआश लाइ मज़दूरी ऐं महिनत करण बि अमल सालिह आहे। ॿियनि जे सुख लाइ पाण ॾुखनि में विझण बि अमल सालिह आहे। मतिलबु त अमल सालिह कुंजी आहे मतलूब खे पहुचण जी।